वीडियो में असां ॻाल्हाईंदासीं तालीम ते, ॾिसंदासीं त तालीम छा आहे, तालीम जो मक़सदु छा आहे, तालीम छो ज़रूरी आहे, तालीम जो आगाज़ कॾहिं खां थियो ऐं मज़हब तालीम जी कहिड़ी रीति तरकीब ॾियनि था। अचो त हाणे इन ॻाल्हि खे सम्झण जी कोशिशि करियूं था त तालीम छा आहे। तालीम हुनुर ऐं आदतुनि खे मुख़्तलिफ़ वसीले सिखण जो नालो आहे। जीअं रस्मी तालीम जेका स्कूलनि, यूनिवर्सिटियुनि ऐं कॉलेजनि में ॾिनी वञे थी, ऐं ॿी थिए थी गैर रस्मी तालीम जेका को इंसान पंहिंजी ज़िंदगीअ जे मुख़्तलिफ़ तजुर्बनि, समाजी मामलनि ऐं सक़ाफ़ती तौर तरीक़नि वसीले सिखे थो। हाणे उन ॻाल्हि खे सम्झण जी कोशिशि करियूं था त तालीम जो मक़सदु छा थी सघे थो। तालीम जो मक़सदु इल्मी सलाहियतुनि खे वाधारो ॾियणु, तनक़ीदी सोच पैदा करणु, ख़ुदि आगाही या पंहिंजो पाण खे सम्झण जी सलाहियत पैदा करणु, हमदर्दी ऐं समाजी महारतूं सिखणु, किरदार जे वाध वीज, तख़लीक़ी सलाहियतुनि जो पैदा करणु, जिद्दत खे मुआशिरे में मुतारिफ़ कराइणु, समाजी ज़िम्मेवारियुनि जी अदायगी ऐं मुआशी मुक़ाम हासिलु करणु, कारोबारी महारतूं ऐं कारोबार में तरक़ी पिणु तालीम हासिलु करण जो मक़सदु थी सघे थी। त हाणे ॾिसूं था त तालीम छो ज़रूरी आहे। तालीम जी अहमियत जा केतिरा ई सबब थी सघनि था। जेकॾहिं शख़्सियत में बहितरी आणण जी ॻाल्हि कबी त तालीम माण्हुनि में तनक़ीदी सोच, मसइलनि खे हल करणु, ॻाल्हि ॿोल जो ॾांहुं या पंहिंजो मौक़िफ़ बहितरीन तरीक़े सां पेश करण में मददगार साबित थिए थी, जेका ज़ाती तरक़ी ऐं पंहिंजो पाण खे बहितर बणाइण जो सबबु बणिजी सघे थी। तालीम माण्हुनि खे उन क़ाबिल बणाए थी त हू पंहिंजी ओस पास जी दुनिया जी मालूमात हासिल करे सघनि ऐं इहो काथो लॻाए सघनि त मौजूदा हालतुनि खे ॾिसंदे उन्हनि खे मुस्तक़बिल लाइ कहिड़ा उपाउ वठणु घुरिजनि। तालीम इंसान खे हिकु बाख़बर ऐं मसरूफ़ शहरी बणाए थी। तालीम बहितर मुलाज़मत जा मौक़ा, वधीक पघार ऐं मुलाज़मत खे तहफ़ुज़ ॾिए थी। तालीम इंसाननि खे समाजी ऐं मुआशी ॾुखियाईनि सां निबरण में मदद करे थी। समाजी वाधवीज ऐं बराबरी खे हथी वठाए थी। तालीम पैदावारी सलाहियतुनि खे वधाए थी, जंहिंसां सॼे मुआशिरे खे फ़ाइदो पहुचे थो ऐं आलमी मसइलनि खे सम्झण ऐं उन्हनि खे हल करण में पिणु मददगार साबित थिए थी। तालीम माण्हुनि खे बाअख्तियार बणाए थी, ख़ासि करे औरतुनि ऐं कमज़ोर तबक़नि खे, त जीअं हू बहितर फ़ैसिला वठी पंहिंजियुनि ज़िंदगियुनि खे बहितर बणाए सघनि। तालीम इंसानी सिहत खे बहितर बणाइणु, गुरबत में घटिताई आणणु ऐं मजमूई भलाई जो पिणु सबबु बणिजे थी। तालीम मुआशिरे में साइंस ऐं टेक्नोलॉजी हासिलु करणु ऐं इंसानी हक़नि खे तहफ़ुज़ ॾियण में पिणु मददगार आहे। मतिलबु त तालीम इंतिहाई ज़रूरी आहे, छो जो इहा इंसाननि, बिरादरियुनि ऐं मुआशिरनि खे तब्दील करे थी, जंहिंसां हिकु वधीक बाख़बर, पैदावारी ऐं बराबरी ते ॿधल दुनिया जनम वठे थी। हाणे ॾिसूं था तारीख़ जे पस मंज़र में त तालीम जो बाक़ाइदा आगाज़ कॾहिं खां थियो। मुहक़क़नि जो चवणु आहे त तालीम जी शुरूआति क़दीम तहज़ीबुनि खां थी। अॼु खां तक़रीबन 4 खां 5 हज़ार साल अव्वल बाक़ाइदा तइलीमी निज़ाम उभिरी चुका हुआ। रॉबर्ट डार्सक पंहिंजी किताब तालीम जी तारीख़ में लिखे थो त तक़रीबन 2500 साल क़बल ईस्वी क़दीम मेसोपोटेमिया में सुमेरी क़ौम लिखणु, रियाज़ी ऐं अदब सिखण जे लाइ स्कूल क़ाइमु। एंथोनी प्रियूस पंहिंजी किताब क़दीम यूनानी फ़लसफ़ो में लिखे थो त 500 साल क़बल ईस्वी क़दीम यूनान में सुक़रात, अफ़लातून ऐं अरस्तू जहिड़नि फ़लसफ़े, साइंस ऐं फ़न वारे इल्म जो प्रचार कंदे स्कूल क़ाइमु कया। उन तरह सां क़दीम तहज़ीबुनि खां जदीद दौर ताईं तइलीमी सिलसिले जी ख़बर पवे थी। जीअं त असां शुरूआति में ॻाल्हि कईसीं त असां ॾिसंदासीं त मज़हब तइलीम खे केतिरे क़दुरु अहमियत ॾियनि था। ईसाईयत हिन वक़्तु दुनिया जो सभ खां वॾे आबादी वारो मज़हब आहे ऐं ईसाईयत में तइलीम खे तमामु घणी अहमियत ॾिनी वई आहे। किताब अमसाल जे बाब नंबर 9 वर्स नंबर 9 में चयो वियो आहे, हिकु अक़लमंद माण्हू खे हिदायत ॾियो ऐं हू वधीक अक़लमंद थींदो। हिकु नेक माण्हू खे सेखारियो ऐं हिन जी सिख्या में वाधारो थींदो। किताब अमसाल बाब नंबर 1 वर्स नंबर 7 में चयो वियो आहे त रब जो ख़ौफ़ इल्म जो आगाज़ आहे, अहमक हिकमत ऐं हिदायत खे हक़ीक़ ॼाणंदो आहे। किताब मैथ्यू बाब नंबर 28 वर्स नंबर 19-20 चवे थो, वञो ऐं तमामु क़ौमुनि खे शागिर्द बणायो, उन्हनि खे सेखारियो त उहो सभु कुझु मञनि जंहिंजो मां तव्हांखे हुकुम ॾिनो। हाणे ॻाल्हि करियूं था इस्लाम जी। क़ुर पाक जे पहिरीं आयत जो पहिरियों लफ़्ज़ जेको पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ते नाज़िल थियो, इहो हुयो, पढ़
उन सां साबित थिए थो त दीन इस्लाम में तालीम खे केतिरी अहमियत हासिल आहे। सूरह अलग जी आयत नंबर 1 खां 5 में अल्लाह पाक फरमाए थो, पढ़ पंहिंजे रब जे नाले सां जंहिं पैदा कयो इंसान खे रत जे दिग मां। पढ़ जो तुंहिंजो रब वॾो करीम आहे, जंहिं कलम सां सेखारियो इंसान खे उहो जेको हू न ॼाणंदो हो। सूरह मुज़म्मिल जी आयत नंबर 9 में अल्लाह पाक फरमाए थो, छा इल्म वारा ऐं बे इल्म बराबरि आहिनि? अक़ल वारा ई नसीहत मञींदा आहिनि। हाणे ॻाल्हि करियूं था दुनिया जे 3 वॾे मज़हब यानी हिंदू मत जी। हिंदू मत पंहिंजे पैरोकारनि खे इल्मु हासिल करण जी तमामु घणी तरग़ीब ॾिए थो। किताब उपनिषद में चयो वियो आहे, इल्मु इंसानी ज़िंदगी जो आख़िरी मक़सदु आहे। भगवत गीता अध्याय नंबर 6 श्लोक नंबर 39 में चयो वियो आहे, इल्मु हासिल करियो छो जो इहा सभ खां वॾी दौलत आहे। ऋग्वेद मंडला 1 सक्ता 1 मंत्र 1 में आहे, असां इल्म वसीले रोशन थी वञूं। महाभारत में लिखियल आहे, इल्मु सभ खां क़ीमती खज़ानो आहे। हाणे ॾिसूं था सिख मज़हब में तालीम खे छा अहमियत आहे। गुरु ग्रंथ साहिब में लिखियल आहे, इल्मु हासिल करियो छो जो ही दिमाग़ जो खज़ानो आहे। गुरु ग्रंथ साहिब में ॿी जॻह ते अचे थो, जाहिल शख़्स अंधे वांगुरु आहे पर इल्मु वारो शख़्स अखियुनि वारो आहे। यहूदियुनि वटि पिणु तालीम खे तमामु घणी अहमियत हासिल आहे। तौरात में अचे थो, तव्हां पंहिंजे ॿारनि खे फ़आल तरीक़े सां सेखारियो। तालमूद में लिखियल आहे, तौरात जो मुतालो ॿियनि तमामु हुकुमनि जे बराबरि आहे। असां ॾिठोसीं इंसानी मुआशिरे में सिखण ऐं सेखारण वारो अमल हज़ारनि या शायदि लखनि सालनि खां हलंदो पियो अचे ऐं थी सघे त रहंदी दुनिया ताईं जारी ऐं सारी रहे। तव्हांखे वीडियो कीअं लॻी कमेंट बॉक्स में ज़रूरु ॿुधाईंदा ऐं जेकॾहिं वणी हुजे त लाइक सब्सक्राइब ऐं अॻिते शेयर ज़रूरु कंदा। मिलूं था हिकु ॿी वीडियो में त जीअं सिखण ऐं सेखारण जो सिलसिलो जारी ऐं सारी रहे।